नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर में रात देर से तेज बरसात पवण सबब खैबर शहर जो गलियों बरसात के पानी हेठिया हुअण सबब खैबर शहर जा दुकानदार ऐं ॿिया रोजगारी माण्हू परेशान थियण लगा। जैसे टाउन कमेटी खैबर के ऑफिसर काजी खैरुल बशर खैबर शहर के ठेकेदार वली मोहम्मद कमरानी के फौरन हुक्म ॾींदे चयो त शहर में हर एक गली की सफाई बरसाती वारो पानी निकाल करायो वञे। उन मौके ते वली मोहम्मद कमरानी पंहिंजे स्वीपरन के वठी पहिरियां शहर जे मेन रोड ते बरसाती पानी बीठल निकाल करायो। पोइ शहर जे हर एक गली की सफाई सुथराई कराई वई ऐं बरसाती पानी निकाल करायो वियो। ऐं काजी खैरुल बशर जो चवण हो त मूं ठेकेदार वली मोहम्मद कमरानी के हलंदड़ बरसातुन सबब खैबर शहर जे गलियुनि ऐं रोडन ते बरसात जो पानी जमा हुअण करे फौरी पानी निकाल लाइ आगाह करे छॾियो वए। जीअं शहरन के गलियुनि ऐं रोड तां गुजरण सबब बरसात जे पानी का तकलीफुन जो मुंह ॾिसणो न पवे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।